मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अम्मा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अम्मा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं खुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन पारां इमदाद अली ओढो अॼोके प्रोग्राम में अव्हां खे भलीकार चवां थो। सामईन, अॼोके प्रोग्राम में सिंध जे क़ौमी दानिश्वर जामी चांडे जो लेक्चर पेश करे रहिया आहियूं। ही लेक्चर साना जे 34हें सालियाने कन्वेंशन जे मौक़े ते कराचीअ मां फ़ोन वसीले ॾिनो वियो आहे। हिन लेक्चर जो उनवान सिंधी समाज जो मुस्तक़बिल अॼोके आलमी तनाज़ुर में आहे। अचो त जामी चांडे जो लेक्चर गॾिजी ॿुधूं। साईं डॉक्टर साहब वरी महिरबानी ऐं डॉक्टर मिठल वकासी साहब ऐं समूरा दोस्त जेके हुन पार वेठा आहिनि उन्हनि सभिनी खे असां वटि राति थी वई आहे, तव्हां वटि हाणे सुबुह ॾहण वारो हूंदो। सभिनी खे सलाम। मां सभ खां अॻु में त तव्हां सभिनी दोस्तनि खे साना जे 34हें हिन कन्वेंशन ते मुबारकबाद ॾियां थो। ऐं हर दफ़े दोस्त गॾिजनि था ऐं मुख़्तलिफ़ ख़्याल सां मोचनि था ऐं हिकिड़ो उत्साह खणी दोस्त त वापसि मोटनि था। ऐं हिन दफ़े कन्वेंशन जी जेका यूनिक ॻाल्हि आहे, जेका डॉक्टर वकासी साहब जी कोशिशि हुई आहे ऐं थी रही आहे, त जेको डिस्कोर्स आहे उनखे माज़ीअ मां कढी ऐं मुस्तक़बिल ॾांहुं खणी वञिजे। मुंहिंजे ख़्याल में इहा हिकिड़ी तमामु हिन कन्वेंशन जी सिग्नेचर अहम ॻाल्हि आहे। ऐं टाइम तमामु घटि आहे ऐं मां जेके चंद नुक़्ता तव्हांजे साम्हूं पंहिंजी गुफ़्तगू मुख़्तसर में दोस्तनि शेयर करणु चाहींदुसि। सिंधी समाज जो मुस्तक़बिल अॼोके हिन आलमी तनाज़ुर में कहिड़ो थी सघे थो, कहिड़ो थियणु घुरिजे ऐं उनजा मुहरिक कहिड़ा थी सघनि था, उन हवाले सां मां मुख़्तलिफ़ हवालनि सां लिखंदो रहियो आहियां। ताज़ो मुंहिंजो किताबु बि आयो उन हवाले सां ऐं कुझु मज़मून बि हुआ। मां तव्हां सां अॼु बेहक में हिकिड़ा चंद नुक़्ता जेके इन हवाले सां शेयर करणु चाहियां। मुंहिंजे ख़्याल में समाज खे हिन मौजूदा घण तरफ़ी पस्ती मां कीअं कढिजे ऐं हुनखे अॼोके दौर जे मुहरिकनि सां कीअं गॾाइजे, हम आहंग कजे ऐं हिकिड़े जदीद सुधरियल ऐं सेक्युलर ऐं हिकिड़े मुहज़िब ऐं तरक़ी याफ़्ता ऐं इंसान दोस्त समाज में कीअं तब्दील कजे, इहा एजेंडा उहो ख़्वाबु न आहे ऐं न हुअणु खपे। पर हक़ीक़त इहा आहे त इहो अहिड़ो ख़्वाबु आहे जंहिंजी साबिया मुमकिन आहे। छाकाणि त सिंध दुनिया खां कटियल न आहे ऐं सिंध दुनिया जो हिसो आहे। इन करे हीअ जेका 21वीं सदी आहे ऐं डॉक्टर वकासी साहब ॾाढी सुठी ॻाल्हि कई पंहिंजे इब्तिदाई लफ़्ज़नि में त सिंध जो जेको आईंदो आहे उन जे बारे में जेका रिथाबंदी आहे, जेका ख़्वाब जी साबिया आहे, इहो पंधु कॾहिं बि न करे सघिबो जेकॾहिं अॼोके आलमी दौर खे न सम्झिबो ऐं उन्हनि स्पेसिस खे न सम्झिबो
या उहे जेके मौक़िया मौजूदु आहिनि न सम्झो ॿोरनि खे त जीअं असां पंहिंजे समाज जी तयारी उन हवाले सां करे सघूं। उन हवाले सां जेके चंद नुक़्ता मुंहिंजे ज़हन में आहिनि मां करणु चाहींदुसि। ऐं इन हवाले सां डॉक्टर वकाई साहिब सां जॾहिं हींअर सिंध आयो हो त असांजी तमामु तफ़सीली रिहकूं थियूं, हूअं बि ॻाल्हियूं थींदियूं रहंदियूं आहिनि। 21वीं सदी मजमूई तौर ते हिकिड़े अहिड़ो समाज आहे जेको नॉलेज सोसाइटी में ट्रांसफॉर्म थी चुको आहे ऐं थियण सां वञी रहियो आहे। को ज़मानो हो त समाज जंगुनि जे आधार ते तरक़ी कंदा हुआ, को ज़मानो हो त समाज ऐं क़ौमूं फतहुनि जे आधार ते अॻिते वेंदियूं हुयूं, वञी परावा मुल्क फतह कबा हुआ, परायनि क़ौमुनि खे फतह कबो। ऐं ईअं मुख़्तलिफ़ जेके मुहरिक आहिनि समाजनि जे या क़ौमुनि जे अॻिते वधण जा मस्बत मनफ़ी सभु। पर जेको जदीद दौर, को ज़मानो हो त तसवर इहो हूंदो हो त जेके माण्हू फिज़िकली स्ट्रॉन्ग आहिनि उहे शायदि वधीक ताक़तवर साबित थी सघनि था, पर दुनिया साबित कयो त तमामु जिस्मानी तरह अबरनि माण्हुनि दुनिया खे बिल्कुलु तब्दील करे छॾियो। इन करे इंसानी तारीख़ जा जेके नतीजा असां कढूं था उन में हिकिड़ी सभ खां अहम ॻाल्हि इहा आहे त 21वीं सदी जो जेको दौरु आहे उहो आलमी तौर ते हाणे न हथियारनि जो दौरु आहे, जेतोणीकि हिन उबूरी दौर में इहे मसइला ऐं मामला आहिनि, न फिज़िकल पावर जो दौरु आहे ऐं न जेके ॿियूं शिकलियूं रिवायती आहिनि। हीउ जेको दौरु आहे इहो दरअसल नॉलेज सोसाइटी जो दौरु आहे कंहिं वक़्त में। ऐं अॼु बि सरमाएदारी न चए थी त मार्केट इकोनॉमी, पर हक़ीक़त इहा आहे त अॼोको दौरु मार्केट इकोनॉमी खां वधीक नॉलेज इकोनॉमी जो दौरु आहे। इन करे ॼाण हिन दौर जो आलमी तौर ते सभ खां वॾो मुहरिक आहे। हाणे असांखे ॾिसणो पवंदो ॿिनि शयुनि खे। सभ खां पहिरीं ॻाल्हि चऊं था असां ॼाण, त ॼाण जो मतिलबु छा आहे? जॾहिं असां ॼाण चऊं था त उनजो मतिलबु साइंसी ॼाण ई आहे। छाकाणि त हीअ जेके अक़ीदा पर समाजनि में जेका मज़हबनि जे बुनियाद ते या सकाफ़तुनि जे महदूद तसवरनि जे बुनियाद ते ॼाण जो तसवर आहे, इहो 21वीं सदीअ में क़ौमुनि खे, समाजनि खे ऐं पुठिते पियल माण्हुनि खे, तबिक़नि खे अॻिते न वठी वेंदो। इन करे ॼाण जो मतिलबु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु साइंसी इल्म आहिनि, इहा ई ॼाण आहे। ऐं इन हवाले सां असांखे पंहिंजे समाज जी करणी पवंदी परख, रिथाबंदी करणी पवंदी त सिंध जे समाज खे कीअं इन क़ाबिल बणायूं त उहो ॼाण जो समाज थिए। ऐं ज़ाहिर आहे त सिंध जो समाज दुनिया सां कॉम्पीट करणु, दुनिया सां गॾु बीहणु, दुनिया जहिड़ो थियणु ऐं उन खां अॻिते वधण जो ख़्वाब जेकॾहिं रखे थो ऐं रखणु खपे त पोइ उहो सवाइ उन ॼाण खां सवाइ मुमकिन न आहे। इन करे नॉलेज सोसाइटी खे जी कंस्ट्रक्शन उनखे ठाहिणु। हाणे जॾहिं चऊं था असां नॉलेज सोसाइटी, त मां सम्झां थो त उन में हिकिड़ी ॻाल्हि तय आहे त इहो कमु सवाइ मयारी इदारनि जे थियणु मुमकिन न आहे। अॼोके दौर में उहो ज़मानो वियो हलियो जॾहिं बेतरतीबीअ सां माण्हू इनफ़रादी सफ़र कंदा हुआ ऐं पोइ शयूं गॾु कंदा हुआ। अॼोको दौरु इंटीग्रेटेड आहे। अॼोको दौरु अहिड़ो दौरु आहे जंहिंमें असांजे समाज में जेकॾहिं आलमी मयार जा इदारा न हूंदा ऐं उन्हनि जी जेका रसद आहे, जेका पहुच आहे, जेका एक्सेस आहे, उहा आम ग़रीब माण्हूअ ताईं, ग़रीब जे ॿार ताईं न हूंदी त पोइ ज़ाहिर आहे त कॉर्पोरेट जेका ड्रिवन जेका नॉलेज आहे, जेका कॉर्पोरेट सेंटर जेका नॉलेज आहे, उहा फ़क़ति मार्केट जा ऐं रियासत जा पुर्ज़ा पैदा कंदी, उहा समाज जी ट्रांसफॉर्मेशन कोन कंदी। इन करे असांखे हिकु पासे अहिड़ो रवैयो ऐं सोचण जो अंदाज़ घुरिजे जेको सिंध जे समाज खे हिकिड़े ॼाण ते मबनी समाज में ट्रांसफॉर्म करे। नंबर हिकिड़ी ॻाल्हि उहा ॼाण साइंसी हुजे ऐं टी ॻाल्हि त अहिड़ा इदारा असां वटि हुअण, जीअं असां वटि मिसाल IBA जो मिसाल आहे, ज़ेबिस जो मिसाल आहे, अहिड़ा असां वटि मिसाल घणा क़ाइमु थियणु खपनि त जीअं रुगो कारपोरेट दुनिया जूं मार्केट जूं ज़रूरतूं पूरियूं करण लाइ पुर्ज़ा पैदा न कजनि इंसानी, पर दरअसल पंहिंजे समाज जी ट्रांसफॉर्मेशन जे लाइ असांखे उहो इल्मु खपे। इन करे मुंहिंजो पहिरियों नुक़्तो इहो हो त असांखे हिकिड़े ॼाण जी जेका सिग्निफिकेंस आहे, जेका अहमियत आहे, ऐं जॾहिं मां ॼाण चवां थो त असांखे समाज में तहरीक खपे, एॾी वॾी तहरीक खपे त घरनि में किताब अचे थो, छा असांजे आम ज़िंदगी में किताब पढ़िजे थो, असांजे समाज जो इल्म रवैयो कहिड़ो। त मुंहिंजे ख़्याल में सिंध खे बिल्कुलु हिकिड़ी वॾी समाजी ऐं हिकिड़ी तहरीक खपे सुजाॻी जी, जंहिंमें साइंसियत जी, इल्म जी, किताब जी अहमियत खे चिटो कजे ऐं पंहिंजे नई नस्लुनि सां सलाह ॾिजे। जेको ॿियो निकितो मां सिंध जे मुस्तक़बिल जे हवाले सां ॻाल्हि करणु चाहियां थो ऐं तमामु मुख़्तसर अंदाज़ सां, उहो इहो आहे त टेक्नोलॉजी 21वीं सदीअ जो हिकिड़ो उभरंदड़ गैर मामूली ऐं घण तरफ़ो इनक़िलाब आहे जेको समाजनि जी ट्रांसफॉर्मेशन में वॾो ज़रियो बणिजी रहियो आहे।
यानी ईअं न आहे त को टेक्नोलॉजी सिर्फ़ु सहूलियतकार आहे, सिर्फ़ु फैसिलिटेशन करे थी इदारनि जी या असां, पर टेक्नोलॉजी दरअसल अॼोके दौर में समाजनि जी ट्रांसफॉर्मेशन, हुकूमतुनि या गवर्नेंस जे मॉडल खे तब्दील करणु। मां तव्हांखे मिसाल ॾियणु चाहियां थो त जेका ट्रांसपेरेंसी ऐं करप्शन जो घटि थियणु या एफिशिएंसी वधणु, इहे जेके मामला, इन्हनि मामलनि में जेतिरो टेक्नोलॉजी रेवोल्यूशन आंदो आहे, रोल प्ले कयो आहे, जिन मुल्कनि में डिजिटाइज़ेशन जो प्रोसेस तमामु घणो अॻिते वियो आहे, उते करप्शन घटी आहे, छाकाणि त उहा शइ ट्रांसपेरेंसी आणे थी। इन करे असांजे, तव्हां ॾिसंदव त असां वटि सिंध जे अंदरि जेको टेक्नोलॉजी जो इस्तेमालु आहे, अञा सवाइ चंद इदारनि जे मजमूई तरह समाज में, हुकूमत जे इदारनि में ऐं मजमूई तरह सां वटि उहो इस्तेमालु अञा उन लेवल ते आयो न आहे। इन करे ई असांजे समाज में करप्शन घणी आहे, चेक एंड बैलेंस घटि आहे, ट्रांसपेरेंसी घटि आहे। ऐं जेकॾहिं समाज में जेको हिन वक़्तु इस्तेमालु थिए थो त सोशल मीडिया खां एडवांस वेंदा आहिनि। सोशल मीडिया जो जेको इस्तेमालु आहे उहो तमामु मस्बत आहे, पर उहो तमामु लिमिटेड आहे। जेॾो स्कोप आहे टेक्नोलॉजी जो समाज जी ट्रांसफॉर्मेशन में, उन हिसाब सां असांजे समाज में असांखे रिथाबंदी खपे। त जीअं असां टाइम घटाए करे मां चंद ॻाल्हियुनि ते ॻाल्हि कंदुसि। डॉक्टर वकासी साहब हूअं चयो त सियासी गुफ़्तगू उन थी, पर मां सम्झां थो त हीउ जेको समाजनि जी ट्रांसफॉर्मेशन आहे उहो एतिरो त ॻुधियल ऐं इंटीग्रेटेड मामिलो आहे, जंहिंमें सियासत खे ऐं रियासत खे धार करणु मुमकिन ई न आहे समाज जी ट्रांसफॉर्मेशन खां। इन करे मां सम्झां थो त इहो सुवालु सिंध जे समाज जी ट्रांसफॉर्मेशन, उन जे आईंदे लाइ तमामु बुनियादी ऐं अहम आहे त सिंध जे अंदरि पॉलिटिकल बैलेंस ऑफ पावर अमीर जे हक़ में आहे, फोरू तबक़नि जे हक़ में आहे, या सिंध जे अक्सरती अवाम ऐं सिंध जे नौजवान ऐं सिंध जे समाज ऐं ग़रीब माण्हूअ जे हक़ में आहे। मुंहिंजे ख़्याल में इहो सुवालु जेसि ताईं सिंध जो समाज पंहिंजी न खणंदो एजेंडा ते, त पॉलिटिकल पावर कंहिंजो हथियार आहे, ऐं पॉलिटिकल पावर दुनिया जो सभ खां वॾो असराइतो समाजी ऐं सियासी हथियार आहे। उन सां मईशत जुड़ियल आहे, उन सां समाजनि जी जुड़ियल आहे ट्रांसफॉर्मेशन। त मुंहिंजे ख़्याल में जेको ऐं सुठी ॻाल्हि इहा आहे त हिननि चूंडुनि जे मौक़े ते सिंध में शायदि पहिरियों दफ़ो वॾे पैमाने ते इहो सवालु उथियो आहे, हिन ते समाज में डिस्कोर्स थी रहियो आहे ऐं बहस थी रहियो आहे, ऐं शायदि सिंध जे बाशऊर माण्हुनि हिकु हद ताईं इहो स्पेस रिक्लेम करण जे लाइ इहो डिस्कोर्स शुरू कयो आहे त हे जेको पॉलिटिकल पावर आहे इहो सिंध जे ख़िलाफ़ इस्तेमालु थो थिए या सिंध जे समाज जी अदावत लाइ इस्तेमालु थिए थो। त मां सम्झां थो त असांजी मुस्तक़बिली एजेंडा जेका आहे उन में असांखे इहो सुवालु वॾे पैमाने ते खणणो पवंदो त सिंध जो पॉलिटिकल पावर दरअसल सिंध जे अवाम जी तक़दीरूं ऐं नसीब ऐं उन्हनि जी ज़िंदगियूं तब्दील करण जो हथियार आहे, या सिंध जा नसीब फिटाइण जे लाइ उन जे मुखालिफ़ या दुश्मन क़ौत जो हथियार आहे। इहो सुवालु तमामु बुनियादी आहे मुस्तक़बिल जे हवाले सां। चौथी ॻाल्हि जेका मां करणु चाहियां थो उहा इहा आहे त जीअं त असांजो समाज ज़रई समाज आहे बुनियादी तरह, हाणे उहो तब्दील थिए पियो, ऐं जीअं त तालीम जो मतिलबु मुंहिंजो निसाबी तालीम न आहे। तालीम उहा जेका साइंसी शऊर पैदा करे, जेका समाज जे सोचण जो पैटर्न तब्दील करे, जेका समाज जे नरगो शऊर खे पर तहत शऊर खे तब्दील करे, जेका पूरी बिहेवियरल चेंज आणे। इल्म जो मतिलबु सिर्फ़ु निसाबी या प्रोफेशनल तालीम न आहे। इल्म जो मतिलबु आहे इंसान जी, फ़र्द जी ऐं समाज जी सभ तरफ़ी शऊरी ऐं फ़िक्री ऐं कॉग्निटिव ट्रांसफॉर्मेशन। ऐं इन करे मां सम्झां थो त इन हवाले सां असांजे समाज जे चऊं था सिंध जो मुस्तक़बिल, मुंहिंजो इन ॻाल्हि में पुख़्तो वेसाहु आहे त जेसि ताईं सिंध खे अक़ीदे परस्तीअ मां, तौहम परस्तीअ मां, अवहाम परस्तीअ मां कढी सिंध जे समाज खे हिकिड़े अकुली रीज़न बेस्ड समाज में तब्दील नथा कयूं त सिंध जो समाज उहे विरांगूं भरे अॻिते न वेंदो जेको असां चाहियूं था। छाकाणि त असां वटि यूरोपियन रेनेसांस जो पूरो मॉडल साम्हूं आहे। यूरोपियन रेनेसांस जो बुनियादी ॻाल्हि ते हो त उहो समाज उन चर्च जे असर मां निकितो, उहो अक़ीदे परस्ती मां निकितो, ऐं उहो एज ऑफ रीज़न खणी आयो, हिकिड़ो अहिड़ो दौर खणी आयो जेको एज ऑफ इनलाइटमेंट हो। ऐं उन एज ऑफ इनलाइटमेंट जो बुनियादु छा ते हो? उहो अक़ुल ते हो ऐं अक़ली रवैयनि ते हो, अक़ली इस्तदलाल ते हो। इन करे टाइम घटि आहे, इन तफ़सीली मौज़ू आहिनि, पर मां चोथों नुक़्तो इहो वाज़िह करणु चाहियां थो त सिंध में वॾी फ़िक्री तहरीक हलणु घुरिजे, जंहिंमें असां सभु रोल प्ले कयूं त सिंध जे समाज खे हिन अक़ीदे पर समाज मां, अॼोके दौर में बि सिंध जो समाज जो वॾो हिसो पीर परस्ती में गुम आहे। दरगाहुनि जे मां ख़िलाफ़ न आहियां, उनजा मसइला बि आहिनि,
पर दरगाहुनि खे पीर परस्ती या क़बर परस्ती या ओहाम परस्ती या तोहम परस्ती जे माना में जेको समाज इंगेज आहे, त मुंहिंजे ख़्याल में असांखे पंहिंजे समाज खे हिकिड़े रीज़न बेस्ड समाज ॾांहुं वठी वञण जे लाइ मुस्तक़बिल जो रोल प्ले करणो पवंदो। पंजी ॻाल्हि, समाजी ढांचा कंहिं समाज जा कहिड़ा आहिनि, ऐं इहा ॻाल्हि मूं किताब में ॾिस कई आहे वॾी तफ़सील सां। सोशल स्ट्रक्चर्स ई आहिनि जेके मईशत खे ऐं सियासी ढांचनि खे ऐं पूरे असांजे समाज वहिंवार खे, ऐं इहा शइ ॿुधी थी सघे थी त मिसाल मुआशी स्ट्रक्चर्स, पर जेके असांजा सोशो इकोनॉमिक स्ट्रक्चर्स आहिनि, जेसि ताईं सिंध जे अंदरि उन्हनि में फंडामेंटल स्ट्रक्चरल तब्दीली नथी अचे, तेसि ताईं असांजो समाज के छाल ॾेई अॻिते वञे ऐं 21वीं सदीअ सां ऐं ईंदड़ सदियुनि सां करेस्पॉन्ड करे ऐं हिन मौजूदा बीहक मां निकिरी कंहिं ॿिए दौर में दाख़िल थिए, इहो मुमकिन न आहे। इन करे ऐं इहो ई सबबु आहे जॾहिं असां चऊं था सिंधी वॾेरो सिंध जे लाइ बदबख़्ती जी अलामत आहे ऐं सिंध जो वॾेरे मां जान छॾाइणु खपे ऐं हिन पूरे निज़ाम मां, त उनजो सबबु इहो आहे त इन करे नथी जान छुटे छाकाणि त समाजी ऐं इक़्तिसादी ढांचनि ते उनजो कब्ज़ो आहे, पावर ते उनजो कब्ज़ो आहे। त मुंहिंजे ख़्याल में सिंध जे समाज जा जेके सोशल स्ट्रक्चर्स आहिनि उहे अॼु बि ज़ात परस्ती ते बीठा आहिनि, अॼु बि उहे बिरादरी सिस्टम ते बीठा आहिनि, अॼु बि माण्हू पंहिंजी थियणी घुरिजे त असांजे समाज जा सोशल स्ट्रक्चर्स हाणे तब्दील थियणु घुरिजे। तव्हांखे ख़बर आहे जॾहिं यूरोप में ऐं इंग्लैंड में ऐं डेनमार्क में सनअती इनक़लाब आयो त उन ते ॾाढो कमाल जो किताब लिखियलु आहे प्रोफेशनल सोसाइटी, और तमामु तफ़सीली कमाल जो केस स्टडी आहे उन ज़माने जी। सिंध जे समाज खे बि रिवायती समाजी ढांचनि मां कढी असांखे, मां चवंदो आहियां मुंहिंजो हिन वेसाव आहे त दरअसल माइटी रत जी इहो तस्वर मतरूक आहे, इहो पुराणो आहे। माइटी बिरादरी जी तस्वर मतरूक पुराणो आहे। माइटी हुअणु खपे इल्म जी, माइटी हुअणु खपे शऊर जी, माइटी हुअणु खपे शोभनि जी, माइटी हुअणु खपे बिहेवियर्स जी, माइटी हुअणु खपे ख़्वाबनि जी, माइटी हुअणु खपे असांजा जेके ॿिया ज़रिया आहिनि। त इन करे सिंध जो समाज जेको अञा ताईं बि 21वीं सदीअ में जेको रिवायती सोशो इकोनॉमिक स्ट्रक्चर्स में बंदि आहे, उनजो ई नतीजो आहे जो हिन समाज में पॉलिटिकल चेंज जी रफ़्तार सुस्त आहे। ऐं जेकॾहिं असां इन पासे ध्यानु ॾींदासीं त मुंहिंजे ख़्याल में ॻाल्हि अॻिते वञी सघे थी। मां चंद नुक़्ता सिर्फ़ु ॿिया बयानु करणु चाहियां थो। 21वीं सदी आहे, दुनिया जंहिं पासे वञे पई, उन एक मूं पंहिंजे किताब में लिखियो आहे 21वीं सदीअ में रुगो सिंधी मर्द समाज जो ॿार खणी ऐं पिदरी समाज जी हिकिड़ी मतरूक ऐं हिकिड़ी बीमार ज़हन गॾु खणी ऐं पंहिंजी आबादी जे अध खे पोइते धिके समाज खे ट्रांसफॉर्म करे ऐं सिंध जे समाज खे 21वीं सदी में दाख़िल करे, इहो मुमकिन न आहे। इन करे सिंध जे अंदरि हिकिड़ी वॾी बिहेवियरल चेंज या हिकिड़ी फिक्री लहर उभरणु खपे जेका असां समाजी रवैयनि में असांखे इन्फ्लुएंस करे तब्दील करे, त जेसि ताईं सिंध जी धीउ, सिंध जी औरत, सिंध जी माउ, सिंध जी भेण, सिंध जी अधु आबादी। ऐं तव्हांखे इन हवाले सां घटा मां मिसाल ॾियां, हिकिड़े वक़्त में असां कुझु साल अॻु में रज़ा रब्बानी साहिबु, डॉक्टर जाफ़र अहमद, मां बुशरा गौहर ऐं डॉक्टर रसूल बख्श रईस असां वियासीं फेडरलिज़म जे इतिहास लाइ इथियोपिया। त हिकिड़ो ग़रीब मुल्क आहे अफ्रीका जो तमामु, जंहिंखे हबश चवंदा। असां जॾहिं मुल्क ॾिठो त हैरान थियासीं, अदीस अबाबा। त असां हुनजे कंहिं माण्हू खां पुछियो जेको ज़िम्मेवार माण्हू हो, त तव्हांजी तरक़ी जो राज़ छा? हुन चयो तव्हांखे मां जवाबु ॾियां इन खां बहितर आहे सुभाणे तव्हां सुबुह जो 7:30 बजे निकिरी अचे बीह जो रस्ते ते रोड ते पंहिंजे होटल जे ॿाहिरां तव्हांखे जवाबु मिली वेंदो। ऐं ॿिए ॾींहुं असां वियासीं त हिकिड़ो समुंड हो छोकिरियुनि जो ऐं वर्किंग वुमन जो जेको ॿाहिरि निकिरी आयो, जेको रस्तनि ते हो, असांखे मिलियो जवाबु त दरअसल हुननि जी तरक़ी जो राज़ मिलियो। ग़रीब मुल्क आहे। इन करे सिंध जो समाज ट्रांसफॉर्म थी ऐं मुस्तक़बिल जे उन दौर में दाख़िल थिए जेको असांजो ख़्वाबु आहे, जेको जदीद हिकिड़ो मुहज़िब सेक्युलर ऐं तरक़ी याफ़्ता बाशऊर समाज आहे, उहो असांजे सवाइ अधु आबादीअ खे मां चवां थो असांखे कंपेंसेशन करणी पवंदी। न रुगो उन्हनि खे अधु आबादी सम्झी अधु ॾियणो पवंदो, उनखे वधीक ॾियणो पवंदो। हे सदियुनि जी कंपेंसेशन करणी पवंदी ऐं सिंध जो समाज उन खां सवाइ ट्रांसफॉर्म थिए, इहो मुमकिन बिल्कुलु न आहे। डॉक्टर सलीमान शेख साहिबु मूंखां अॻु में हिकिड़ी ॻाल्हि कई, मां हिन साॻे नुक़्ते में उहा शइ एड करणु चाहियां थो त दुनिया में तमामु घटि मुल्क आहिनि हिन वक़्तु। मिसाल यूरोप में त को मुल्क ई कोन्हे, वेस्टर्न वर्ल्ड में को हिकिड़ो मुल्क न आहे जंहिंजी आबादी 64% नौजवान हुजनि। इहो हिकिड़ो एॾो पोटेंशियल आहे, हिकिड़ो एॾो गैर मामूली स्पेस आहे ऐं एॾी हिकिड़ी पॉज़िटिव हिकिड़ी उत्साहींदड़ ॻाल्हि आहे
त हिकिड़े समाज में समूरनि सवे हज़ारनि कमज़ोरनि मसइलनि जे बावजूदि हिन समाज वटि अक्सरती आबादी उहा आहे जंहिं वटि माज़ी जो पिटको न आहे, जंहिं वटि मुस्तक़बिल जी ओन आहे, जेको मुस्तक़बिल बणिजी सघे थो। त मां सम्झां थो त असांखे, जीअं मूं पंहिंजे सिंधी समाज जे औरतुनि जी ॻाल्हि कई, असांखे फोकस करणो पवंदो हिन पंहिंजे नए नसुल ते। ही नओं नसुल सोचे छा थो, पढ़े छा थो, करे छा थो, करणु छा चाहे थो, वञणु केॾांहुं घुरिजेसि, हिन जा ख़्वाब कहिड़ा आहिनि, हिन जूं ख़्वाहिशूं कहिड़ियूं आहिनि। जेकॾहिं असां रुॻो हिन नसुल खे सिटी स्कूल ऐं बीकन हाउस ऐं ग्रामर स्कूल्स जे हवाले कयो, जेके रुॻो हिन रियासत ऐं मार्केट जा पुर्ज़ा पैदा कनि था, ऐं उन्हनि खे समाजी शऊर न हूंदो, उन्हनि जी सियासी कमिटमेंट न हूंदी, उन जो तारीख़ी शऊर न हूंदो, उनजो फिलोसॉफिकल उनखे डेप्थ न हूंदी, त मुंहिंजो इन ॻाल्हि में पुख़्तो वेसाव आहे त सिंध जॾहिं चऊं था सिंध जो समाज, उनजो मुस्तक़बिल, उनजो आईंदो, त उनजो मतिलबु दरअसल उहो नौजवान आहे जेको असांजी असुल डेमोग्राफी हुअणु खपे। टे नुक़्ता मां ॿिया ॻाल्हि करणु चाहियां थो। असांजे वटि जेको घणे भाङे जेको डिस्कोर्स आहे, ऐं जॾहिं मां डिस्कोर्स चवां थो माना हिकिड़ो समाज जो बहस मुबाहिसो या समाज जी गिंडा गिंडा, त इन ॻाल्हि में त को शक ई न आहे त 21वीं सदीअ जो हिकिड़ो वॾो पावर डिस्कोर्स आहे। को समाज सोचे छा थो, को समाज कहिड़ा मौज़ू गुफ़्तगू में आणे थो, को समाज कहिड़ियुनि शयुनि में उलझल आहे, को समाज कहिड़नि मसइलनि में फाथल आहे, उन हल कहिड़ा आहिनि, इहे सभई मौज़ू उन जा ज़ैली मौज़ू आहिनि। इन करे मां सम्झां थो त जेको सिंध जो डिस्कोर्स आहे, घणे भाङे असांजो डिस्कोर्स माज़ी में फाथल रहियो आहे। या त असां माज़ी ते फ़ख्रु कयूं था या माज़ी कंडेम कयूं था। माज़ी जी ग्लोरिफिकेशन ऐं माज़ी जी कंडेमनेशन मंझां असांखे समाज खे उन सां गॾोगॾु माज़ी खे सम्झणो पवंदो, माज़ी मां सिखणो पवंदो, माज़ी जे जाइज़ शयुनि ते फ़ख्रु करणो पवंदो, माज़ी जे नुक़साननि खे रद्द करणो पवंदो। पर असांजे समाज खे जेका एजेंडा खपे, डॉक्टर काइस साहब ॻाल्हि कई शुरू में, उहा इहा आहे त जेको डिस्कोर्स आहे ऐं उहो डिस्कोर्स माज़ी मां लिबरेट थिए, उहो माज़ी मां लिबरेट थी फ्यूचरिस्टिक थिए। तव्हांखे मां मिसाल ॾियां, हिकिड़ो मूं पंहिंजी किताब में लिखियो आहे त 70s में एल्विन टॉफलर जॾहिं किताब लिखियो फ्यूचर शॉक, त दुनिया खे वाकई शॉक अची वियो हो त छा जेको चए थो टॉफलर त दुनिया ईंदड़ 25, 20, 30, 40, 50 साल में हिन शक्ल में हूंदी। 70 जे दहाके में जेको फ्यूचर शॉक हुयो, जे हाणे टॉफलर पाण अचे त पाण शॉक में अची वेंदो, छाकाणि त हीउ दौर टॉफलर खां तमामु एडवांस वञी चुको आहे। त दुनिया जंहिं रफ़्तार सां अॻिते वञे पई ऐं तब्दील थिए पई ऐं ट्रांसफॉर्म थिए पई, उन में असांजे समाज जो डिस्कोर्स माज़ी में फाथल आहे। इन करे मां सम्झां थो त असांखे माज़ी मां निकिरी उनजा रिलेवेंट पासा खणणा पवंदा, पर असांजो बुनियादी फोकस हुअणु खपे आईंदे ॾांहुं। ऐं जिन जा मां कुझु नुक़्ता पेश कया आहिनि, मां हिकु ॿ ॻाल्हि ॿी करणु चाहियां थो। प्रॉब्लम सेंट्रिक अप्रोच असां ते हावी आहे। सिंध जे समाज जे डिस्कोर्स जो बुनियादी मौज़ू प्रॉब्लम आहे। थियणु छा घुरिजे, सोल्यूशन छा आहे, ऐं उहो सोल्यूशन जेको रियलिस्टिक हुजे, जेको डूएबल हुजे, जेको वाकई माण्हू करे सघे। मां सम्झां थो त असांखे रेट्रिक में असां घणो फाथल आहियूं। सिंध जे समाज जो हिकिड़ो वॾो अलमियो इहो आहे त असांजे पॉलिटिकल पार्टीज़ वटि ॾिसो त घणी रेट्रिक आहे, असांजे डिस्कोर्स में घणी रेट्रिक आहे, छाकाणि त असां जूं ख़्वाहिशूं वधीक हावी आहिनि असांजे डिस्कोर्स ते। मां सम्झां थो त सिंध जो आईंदो जॾहिं चऊं था असां, त सिंध जे आईंदे जे लाइ हिकिड़ी शिफ्ट खपे पैराडाइम जी। उहा शिफ्ट इहा हुअणु खपे त असांजो डिस्कोर्स, सोचण जो अंदाज़, असांजी रिथाबंदी, असांजी हिकमत अमलियूं, असांजो इदराक, इहो जेको कुझु आहे इहो सोल्यूशन सेंट्रिक हुअणु खपे बनिस्बत इन ॻाल्हि जे त असां रुॻो प्रॉब्लम्स में फाथल हुजूं। इहा शइ तमामु बुनियादी आहे। मां सिर्फ़ु आख़िरी 2 नुक़्ता ॻाल्हि करे पंहिंजी ॻाल्हि पूरी थो कयां। ऐं इन ते डॉक्टर वकाइस साहब ऐं मुंहिंजी काफ़ी गुफ़्तगू थींदी रहंदी आहे। असां फ़ोन ते कंदा रहंदा आहियूं, रूबरू कंदा आहियूं। मूं पंहिंजी किताब में बि इन ते बार बार लिखियो आहे। सिंध जे समाज में असांखे जेके घणे भाङे मिडिल क्लास जा माण्हू आहिनि हिन सॼे डिस्कोर्स में, उनखे सोचणो पवंदो जॾहिं सिंध चऊं था त जो मतिलबु छा आहे। वॾेरो सम्झे थो त सिंध जो मतिलबु फ़क़ति रूलिंग क्लास आहे, ऐं अलमियो इहो आहे त मिडिल क्लास बि इहो सम्झे थो त सिंध जो मतिलबु सिर्फ़ु मिडिल क्लास आहे। पर हक़ीक़त इहा आहे त सिंध मिडिल क्लास बि आहे, यकीनन मिडिल क्लास सिंध जो फेस आहे। पर सिंध जो जे चऊं था सिंध, त सिंध जो मतिलबु हारी नारी आहे, उनजो पोरियत आहे, उनजो ग़रीब माण्हू आहे, उनजो ॿाहिराड़ीअ जो माण्हू आहे। रियल सिंध आहे।
त इन करे जेका असां वटि जेका सिंध घणी आहे असांखे उनखे चिटो करणो पवंदो त सिंध जो मतिलबु फ़क़ति हिकिड़ो महदूद मिडिल क्लास जो अर्बन डिस्कोर्स या डोमेन आहे, पर सिंध जो मतिलबु सिंध जो आम माण्हू आहे जेको जंहिंसां असां मां घणनि जो राब्तो कोन्हे, न असांजी सियासी पार्टियुनि जो घणो राब्तो आहे, न असांजे तालीमी इदारनि जो राब्तो आहे, न असांजे दानिश्वरनि जो राब्तो आहे, न असांजो डिस्कोर्स घणे भाङे पुॼे थो उन आम माण्हू ताईं। इन करे मुंहिंजी सेकेंड लास्ट पॉइंट इहा आहे त वकाई साहब जेको तव्हां एजेंडा खणी आया आहियो त सिंध जो मुस्तक़बिल ऐं सिंध जो आईंदो सुभाणे कीअं हुअणु खपे। जॾहिं सिंध जो आईंदो चऊं था त सिंध जे ग़रीब जो आईंदो असुलु सुवालु आहे, छाकाणि त विचोलो तबिको त वरी बि थिड़ी थाबड़ी हेॾा होॾा करे उहो पंहिंजो घस कढी थो वञे। विचोले तबिके जो ॿार हिन फरसूदा निज़ाम में पढ़ी थो वञे। मिडिल क्लास जो ॿार लाड़काणे में हुजे, दादू में हुजे, थरपारगढ़ में हुजे, उहो वरी बि अबरो सबरो पंहिंजे हाल आहार घस कढी निकिरी थो वञे ऐं पंहिंजो पाण खे बीहारे थो वञे। सुवालु इहो आहे त उहो सिंधो ग़रीब माण्हू जंहिं वटि न इदारा आहिनि, जंहिं वटि न इदारनि ताईं रसाई आहे, जंहिं वटि न वसीला आहिनि ऐं जंहिं वटि न दग बि कोन्हनि, असां जॾहिं चऊं था सिंध त उनजो मतिलबु सिंध जो उहो आम माण्हू आहे, उहो मुफ़लिस माण्हू आहे, हारी नारी आहे, ग़रीब माण्हू आहे। ऐं असां जंहिं ॾींहुं सिंध जे तव्हां सिंध जा सभु बाशूर माण्हू वेठल आहियो, हुन पासे तमामु दोस्त वेठा आहिनि, मां ॻाल्हि करणु चाहियां थो जंहिं ॾींहुं सिंध जे बाशऊर माण्हूअ सिंध खे पंहिंजे तबक़ाती महदूद दायरे मां आज़ादु करे उनखे सिंध जे रियल आम माण्हू सां ॻंढियो, उनजे लाइ सोचियो, उनजे लाइ लोचो, उनजी रसाबंदी कई त सिंध जो मुस्तक़बिल उहो ई हूंदो जेको असां सभु चाहियूं था त 21वीं सदी में। न त मिडिल क्लास पंहिंजा मसइला हल करे, पंहिंजा ॿार पढ़ाए, उन्हनि खे ॿाहिरि मोकिले, हिन बहिरान मां निकिरी वेंदो पसो पेश, पर हे जेको असुलु समाज आहे उहो उते वेठो हूंदो। इन करे जॾहिं सिंध चऊं था त सिंध जो तसवर कहिड़ो, सिंध जे तसवर खे वॾेर खे असां उहा आज़ादु करे चुका आहियूं। सिंध खे वॾेर के तसवर मां असांजो अॻो नसुल लिबरेट कराए चुको आहे, पर अॼोके दौर में जेका मिडिल क्लास आहे, जेको पढ़ियो लिखियो आहे, जेको सिंध जो फेस आहे, सिंध जी सघ आहे, सिंध जो शऊर आहे, पर उहो फ़क़ति पंहिंजे तबक़ाती डोमेन में फाथल आहे। इन करे मां सम्झां थो त जॾहिं सिंध चऊं था उनजो मुस्तक़बिल, उनजो आईंदो, त उहो आम माण्हू आहे जंहिंखे मां ईसो मूसो कमीसो चवंदो आहियां, जेको असांजो आम माण्हू आहे। ऐं मुंहिंजी आख़िरी पॉइंट जिते ॻाल्हि मां पूरी थो कयां त 21वीं सदी आहे, दुनिया इंटीग्रेट थी वई आहे ऐं दुनिया इंटीग्रेट रुगो न थी आहे फेसबुक ते ऐं सोशल मीडिया ते, दुनिया इल्म में इंटीग्रेट थी वई आहे। इंसानी तारीख़ जो ही वाहिद अहिड़ो नओं दौर आहे, उनजी शुरूआत आहे जंहिंमें इल्म ताईं रसाई माण्हुनि जे लाइ निस्बतन आसान थी वई आहे, जंहिंमें दुनिया ॻंढिजी वई आहे, गुथजी वई आहे, इंटीग्रेट थी वई आहे। त मां सम्झां थो त सिंध जे समाज जी हिकिड़ी वॾी कंहिं ज़माने में मूं M.H. पंवर साहब जो इंटरव्यू कयो, वॾो आलमाना इंटरव्यू हो ऐं उहो इंटरव्यू शाया बि थियो आहे काफ़ी दफ़ा, पर वरी वरी शाया थियणु खपे। मूं पुछियोमांसि तव्हां घणनि तरफ़ा मुहक़िक़ कयो, तव्हां साइंटिस्ट आहियो, जे तव्हां खां मां पुछां त तव्हां हिकु जुमिले में ॿुधायो त सिंध जे तारीख़ जो असुलु बहिरान छा आहे। हुन चयो दरिया जे पुछड़ी जो समाज आहे, कुंडाइतो समाज आहे, हिन खे आइसोलेशन मां कढंदो, हे मेन स्ट्रीम थींदो, हे छाल ॾींदो। हिकिड़े आलिम जो जवाबु आहे। मां सम्झां थो त जेको तसवर आहे ऐं जंहिं ते दुनिया में कमु थिए पियो, ऐं मां पाण बतौर हिकिड़े शागिर्द जे उन सॼे इल्मी प्रोसेस में ॾखण एशिया में दुनिया में हिसो रहियो आहियां, जंहिंखे चइबो आहे ग्लोकलाइज़ेशन। जेकॾहिं रुगो आहे आलमगीरियत, उनजो तालुक़ु न आहे उन्हनि समाजनि जे अंदरूनी मुहरिकनि सां, त उहा बि हवाई ॻाल्हि आहे, उहा ख़्याल जी ॻाल्हि आहे, उहा हेठि माण्हू न ईंदी। ऐं जे रुगो समाज हेठि फाथल आहिनि मक़ामियत में ऐं उन्हनि जो तालुक़ु ई न आहे पंहिंजे हमअसर दौर जे या ईंदड़ दौर जे मुहरिकनि सां ऐं लहरुनि सां ऐं वेव सां ऐं घुर्जुनि सां ऐं डायनामिक सां, त इहा शइ थी न सघंदी। दरअसल जंहिंखे चऊं था असां अॼोके दौर में ऐं मुस्तक़बिल जेका बीनी आहे, मुस्तक़बिल शनासी आहे, जेको असांजो मौज़ू आहे, मुंहिंजो आख़िरी नुक़्तो इहो ई आहे। मां सम्झां थो त सिंध जे समाज खे इन ग्लोकलाइज़ेशन, उहा सरमाएदाराना आलमगीरियत न जेका रुगो मार्केट से करणु चाहे थी, सरमाएदाराना आलमगीरियत रुगो कारपोरेट सेक्टर खे करणु चाहे थी, उहा अवामनि खे जोड़णु थी चाहे, उहा दुनिया जे सभिनी ग़रीबनि खे नथी करणु चाहे, उहा दुनिया जे प्रोग्रेसिव मूवमेंट्स खे नथी करणु चाहे। इन करे जेका सरमाएदाराना कारपोरेट आलमगीरियत आहे, उन खां कतई नज़र जेका रियल नॉलेज बेस्ड, जेका दुनिया जी इल्मी साइंसी फिक्री
ऐं टेक्नोलॉजिकल इंटीग्रेशन आहे, त मां सम्झां थो त सिंध जे समाज खे दुनिया सां जोड़णो पवंदो ऐं दुनिया खे सिंध सां जोड़णो पवंदो। इहो ई तरीक़ो आहे जंहिंमें असां पंहिंजे हिन बज़ाहिर ऐं हिन वक़्तु पसमानदा पोइते पियल हिकिड़े वेसा वसूल हिकिड़े तोहम परस्ती में वरतल ऐं हिकिड़े हर लिहाज़ खां हिकिड़े तमामु हिकिड़े परेशान समाज खे असां ट्रांसफॉर्म करे सघूं था। ऐं हिकिड़ी ॻाल्हि तय हुअणु खपे, जीअं त मां पाण ज़ाती तरह ख़ुदि फ़रेबी जे हथ ताईं ऑप्टिमिस्ट माण्हू आहियां। मां हमेशह हिन में वेसा रखंदो आहियां त जेकॾहिं ख़ुदि फ़रेबी करणी पवे ऐं ॿ चॉइसिस हुजनि तॾहिं बि चूंड कबी उमेद जी, नाउमीदी खे हथ में न विझिबो। छाकाणि ऐं हीउ जेको दौरु आहे डॉक्टर वकाई साहब, जेका 21वीं सदी आहे, सिंध जे माण्हूअ खे असां सभिनी जो फर्ज़ु आहे पाण सम्झूं ऐं पंहिंजे समाज खे सम्झाइण में कामयाबु वञूं। ऐं उहो सम्झाइण काफ़ी न आहे, उनखे घस कढी ॾियूं, रस्ता कढी ॾियूं त सॼी सिंध बि कोशिशि करे त बि दुनिया जूं अपॉर्चुनिटीज़ हासिल करण में सिंध खां घणियूं, दुनिया एतिरी घणी आहे, असांजे ॿारनि लाइ स्कॉलरशिप घणियूं आहिनि, दुनिया जा इदारा आहिनि। ऐं ही तारीख़ जो हिकिड़ो अजीब दौरु आहे त तव्हां ॾिसो त को हिननि 25-30 सालनि में पहिरियों दफ़ो ग़रीब जो ॿारु दुनिया में निकितो आहे। तव्हांजे जेके साम्हूं वेठल सनावे दोस्त, इन्हनि मां घणाई माण्हुनि जी आहे जेके ग़रीबनि जा ॿार हा ऐं निकिरी ॿाहिरि निकिता आहिनि। मां सम्झां थो त रुगो ॿाहिरि निकिरणु काफ़ी न आहे, दुनिया जहान जो इल्मु हासिलु कजे, दुनिया जहान जूं सलाहियतूं हासिलु कजनि, दुनिया जे समूरनि वॾनि इदारनि सां वागजे, पंहिंजो पाण खे जोड़जे ऐं उहो समूरो तजुर्बो, इल्मु, इस्तदलाल, दाहत, सलाहियतूं, एनर्जी सग वापसि पंहिंजे समाज में आणणी पवंदी। जेकॾहिं रुगो हितां खणी ऐं ॿाहिरि निकिरी वञिणो आहे त पोइ कंहिं कम जी न आवश्यक। त मां सम्झां थो त सिंध खे, मुंहिंजो आख़िरी मुद्दो इहो ई हो त सिंध खे हिकिड़ो असांखे दौरु आणणो पवंदो जंहिंमें सिंध जे समाज खे दुनिया सां जोड़जे, दुनिया जे इल्म सां जोड़जे ऐं दुनिया जे इल्म खे ऐं इदारनि खे सिंध सां जोड़जे। त यकीनन इहा जेका इंटीग्रेशन आहे इहा सिंध जे मुस्तक़बिल जे लाइ, सिंध जे समाज जे आईंदे लाइ हिकिड़ी अहिड़ी बुनियाद साबित थींदो जेका शइ मुमकिन आहे। ऐं मां इन ॻाल्हि खे हिन लफ़्ज़नि सां पंहिंजी ॻाल्हि पूरी थो कयां त हीउ सभु दीवाने जो ख़्वाबु न आहे। असां खां वधीक सवे हज़ारे दफ़ा पोइते पियल क़ौमूं असां खां हज़ार दफ़ा अॻिते निकिरी वयूं आहिनि, असांजे सांभर में निकितियूं आहिनि दुनिया में। हाणे उहो ज़मानो वियो हलियो ऐं इन करे मां इन ॻाल्हि खे पूरो थो कयां। मूं पंहिंजी किताब में बि जुमिलो लिखियो आहे, मां इन जुमिले ते थो एंड कयां। हिकिड़ी ॻाल्हि यादि रखणो पए, अॻे क़ौमूं मरंदियूं बि देरि सां हुयूं ऐं चढ़ंदियूं बि देरि सां हुयूं। अॼोके आलमी दौर में क़ौमूं जिन में अफ़ाल मरण जा हूंदा, जिन समाजनि में अफ़ाल ढहण जा हूंदा, उहे तकिड़ो ढहंदा, घणो टाइम न वठंदा। ऐं जिन जा मुहरिक, जिन जूं सलाहियतूं, जिन जूं तरकीबूं, जिन जूं हिकमत अमलियूं उहे 21वीं सदीअ सां हम आहंग हूंदियूं, साइंस सां हम आहंग हूंदियूं, रियलिस्टिक हूंदियूं, रैशनल हूंदियूं, उहे समाज ऐं क़ौमूं तकिड़ा छाल ॾेई ऐं तारीख़ जे बि अॻियां वेंदा। ऐं असां सिंधी माण्हुनि खे दुनिया जी का बि ताक़त नथी रोके सघे त असां हिन मौजूदा हालत मां निकिरी हिकिड़े बहितर मुतवाज़न साइंसी ऐं हिकिड़े बाशऊर समाज वञूं। तंहिं महिरबानी। सामाईन, हाणे अव्हां क़ौमी दानिश्वर जामी चांडे जो लेक्चर ॿुधी रहिया हुआ। हिन जो उनवान हुयो सिंधी समाज जो मुस्तक़बिल आलमी तनाज़ुर में। उमेद त मालूमात सां भरपूर लेक्चर मां अव्हां लाभ हासिल कयो हूंदो। सिंधी समाज जेको पस्तीअ जो शिकार आहे, जिते 70 लख ॿारड़ा तालीम जी बुनियादी सहूलियत खां महरूम हुजनि, हुकुमरान तरक़ी याफ़्ता समाज अॾण बजाए पंहिंजनि ज़ाती मुफ़ादनि खे अहमियत ॾियनि, जिते सियासत इबादत ऐं ख़िदमत बजाए धंधो ऐं वापारु बणिजी वञे, जिते इंसाफ़ आम माण्हू जी पहुच खां ॿाहिरि हुजे, आम माण्हू मसइलनि ऐं तंगदस्ती करे ख़ुदकशियूं कंदा हुजनि, पंहिंजा ॿारड़ा विकिणंदा हुजनि, अहिड़ी सूरत हाल में सिंध जे शऊर ऐं फ़हम ते तारीख़ी ज़िम्मेवारी आयद थिए थी त हू सिंधी समाज जी अवसर लाइ अॻिते अचनि, ख़ुसूसन नौजवाननि खे अॻिते अचणु घुरिजे, छाकाणि जो हर समाज जो मुख्य हिसो नौजवान ई हूंदा आहिनि। इन सिलसिले में परॾेह में साना, सिंध डॉक्टर एसोसिएशन ऐं ॿियनि तनज़ीमुनि पारां ऐं सिंध में मुख़्तलिफ़ फ़र्द
ऐं तंज़ीमुनि पारां तालीम, सिहत ऐं शऊर पैदा करण लाइ कमु थी रहियो आहे, जेको उत्साहींदड़ अमल आहे। इन सिलसिले में वधीक संजीदगी सां कमु करण जी ज़रूरत आहे। जीअं मौजूदा इलेक्शन वारे माहौल में असांजी सिविल सोसाइटी ऐं शऊर खे माण्हुनि में निकिरी पवणु घुरिजे हा। उन्हनि खे वोट जी अहमियत बाबति तहरीक हलाइणु घुरिजे हा। माज़ीअ में सियासी जमायतूं पंहिंजी कारकर्दगी जे बजाए माण्हुनि में जज़्बातियत वारो माहौल पैदा करे आम ख़ल्क़ खे दोखो ऐं दोलाब ॾेई हर दफ़े चूंडूं खटिन था। इन ई ते वधि में वधि माण्हुनि खे शऊर ॾियण जी ज़रूरत हुई ऐं आहे। इन ई जे बावजूदि आम माण्हुनि पारां पुछाणे जो सिलसिलो किथे किथे नज़र अचे थो। आम माण्हू पंहिंजे मसइलनि जे हल न थियण करे पंहिंजे उमेदवारनि ॾाढो ॻाल्हाइनि था, जेको सियासी पार्टियुनि ऐं उमेदवारनि लाइ बिल्कुलु नओं ऐं परेशान कंदड़ आहे। जेकॾहिं उभरंदड़ इन शऊर खे सिंध जो दानिश मुनज़म तरीक़े सां अणधुरियो थी चूंडुनि जी अहमियत ते कमु करे हा त ईंदड़ चूंडुनि जा नतीजा बहितर थी सघनि हा ऐं चूंडियल उमेदवार अवाम जे ख़ौफ़ ऐं पुछाणे करे समाज में बहितर किरदारु अदा करे सघनि हा। बहरहाल असां पंहिंजे मौज़ू ॾे मोटूं था त सिंधी समाज जी ओसर लाइ सिंध जे शऊर ख़ुसूसन जेके सिंध खां ॿाहिरि रहनि था उन्हनि ते ज़िम्मेवारी आयद थिए थी त हू सिंधी समाज खे ओसर तरफ़ वठी वञण जी कोशिशि कनि ऐं सिंध अंदरि सिविल सोसाइटी ऐं समाज सुधारिक फ़र्द ऐं तंज़ीमूं ऐं जदीद तरीक़नि सां कमु कनि। असांखे पक आहे या असांजो ईमान आहे त सिंध उछल खाई दुनिया जी सुधरियल समाजनि जी सिफ़ में पंहिंजो मुक़ाम माणींदी। असांजो इहो ख़्वाबु ज़रूरु साबिया थींदो। सामईन, प्रोग्राम जी पुॼाणीअ ते पंहिंजे मेज़बान इमदाद अली ओढो खे इजाज़त ॾींदा। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सदाईं गॾु। दुनिया जो पहिरियों सिंधी वेब रेडियो, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन, पंहिंजी नशरियात में सिंधी कम्युनिटीअ जो क़ौमी, समाजी ऐं सक़ाफ़ती तर्जुमान जी हैसियत में कमु करे रहियो आहे। मुख़्तलिफ़ प्रोग्राम ऐं लोक मौसीक़ी वसीले दुनिया जे सिंधनि खे हिकु लड़ीअ में पोइण जी कोशिश करे रहियो आहे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन खे सिंधी वॾे अंग में ॿुधी रहिया आहिनि। रेडियो खे अञा वधीक बहितर प्रोग्रामनि में मुस्तक़िल बुनियादनि ते हलाइण लाइ सिंधी कम्युनिटी पारां माली सहकार जी ज़रूरत आहे। सिंधनि जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर निज सिंधी कम्युनिटी बेस्ड रेडियो आहे। माली सहकार लाइ बैंक अकाउंट जा तफ़सील रेडियो जी वेबसाइट ते मौजूदु आहिनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन